अचो ॾिसूं त छा असां 1.501 खे परसेंटेज जी फॉर्म में या परसेंटेज जी सूरत में लिखी सघूं था। असांखे करिणो इहो आहे त असांखे इहा जेका क्वांटिटी आहे 1.501 इन खे 100 सां वंड जी सूरत में लिखिणो आहे। असां चई सघूं था त इहा 1.501 अपॉन 1 जे बराबरि आहे ऐं असां इन खे 100 सां ज़रब ऐं 100 सां वंड करे सघूं था। त असां इन खे 100 सां ज़रब ऐं 100 सां वंड कयूं था। हाणे असां वटि जेका न्यूमरेटर आहे उहो बि ज़रब में आहे 100 सां, ऐं डिनोमिनेटर आहे उहो बि 100 सां ज़रब में आहे। हाणे पहिरियों डिनोमिनेटर खे हल था कयूं त 1 ज़रबिया 100 त असां वटि आसान आहे त 1 ज़रबिया 100 असां वटि 100 थी वेंदो। त असां डिनोमिनेटर में 100 लिखी था छॾियूं ऐं उनखां पोइ असां वटि 1.501 आहे जेको 100 सां ज़रब थियल आहे। ऐं असांखे ख़बर आहे त जॾहिं बि का शइ 100 सां ज़रब थींदी आहे त जेको पॉइंट हूंदो आहे, जेका डेसिमल हूंदो आहे, जेका ॾहाई हूंदी आहे, उहा ॿ दर्जा अॻिते वेंदी आहे। छाकाणि त अगरि 10 सां ज़रब थींदो त 1 दर्जो अॻिते वेंदी, ऐं अगरि 100 सां ज़रब थींदो त 2 पॉइंट्स अॻिते वेंदी, यानी 2 अंग अॻिते वेंदी। हाणे हिते असां वटि 100 सां ज़रब थियल आहे त असांजो जेको 1.501 आहे उन में जेका डेसिमल पॉइंट आहे, जेका ॾहाई आहे, उहा 2 दर्जा अॻिते हली वेंदी, त उहा 150.1 जे बराबरि थी वेंदी। हाणे असां 1.501 खे वराए करे लिखी छॾियो आहे 150.1 अपॉन 100 जी सूरत में, या 150.1 अपॉन 100 जी सूरत में। त मान के लिखां थो ईअं त 150.1 पर 100। हाणे इहो जेको पर 100 आहे इहो बराबरि आहे पर सेंट जे, छाकाणि त सेंट जो मतिलबु हूंदो आहे 100। त मतिलबु असां वटि 150.1 पर सेंट थी वई आहे ऐं असां हुनखे परसेंटेज जी निशानी ॾेई करे 150.1% भी लिखी सघूं था। हिन में असां कयूं छा था त असां वटि जेका वैल्यू मिलियल आहे 1.501 उनखे असां 100 सां ज़रब था कयूं ऐं उहो 150.1 थी थो वञे, जेको बेसिकली असांजी परसेंटेज आहे। पर असांखे यादि रहे त असांखे पर सेंट जी निशानी या परसेंट लिखिणो आहे लाज़मी।